अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी नाज़रीन, हिनर मां मौजूद आहियां ख़ल्क़ ख़िदमत फाउंडेशन कंदरा में। चेयरपर्सन मैडम सना शेख कंदरा जे बुनियादी मसइलनि सां गॾु हलंदड़ क़बाइली जहिड़ा जंहिंमें कलोड़ा धारेजा जाविर बिरादरी ऐं कटबर ऐं जोया बिरादरी जा जेको आहे सो अञा ताईं मसइला हल न थियनि सघनि। उन खां बाद में जेके बि कंदरा जा बुनियादी मसइला आहिनि, मंशियात ख़िलाफ़ जा जेको आहे हितां जे अमन जे हवाले सां अचो त ख़ल्क़ ख़िदमत जे चेयरपर्सन मैडम सना शेख सां ॻाल्हायूं त वधीक उनजो छा चवणु आहे। जी मैडम, छा तव्हां चवंदव कंदरा में हिन टाइम कलोड़ा जावरी धारेजा जोया बिरादरी ऐं जेको आहे काफ़ी हिते उन्हनि जा क़बाइली तकरार हिन टाइम साल गुज़री विया आहिनि, उन्हनि जो अमन अमान जे हवाले सां कंहिं बि माना हिकमत अमली न आहे जोड़ी। इन बाबति तव्हां छा चवंदा? इन बाबति असां इहो ई चवंदासीं त हिकिड़े माना हिननि जो जहिड़ो इलाही वक़्त खां हले पियो, पोइ इन ते माना साक्षी समाजनि कंहिं बि मसइलो हल न करायो आहे। हिन महिल तव्हां SSP साहिबु हिते जेके बि आहिनि तक जा MNA MP कुझु बि हिननि हिते मसइलो हल न करायो आहे। धारेजनि जो जहिड़ो अञा ताईं हिन कलोड़नि जो बि लॻो पियो आहे, हेॾो ॿियो जोयनि जो बि लॻो पियो आहे, जावरी ऐं जोयनि जो जहिड़ो अञा ताईं लॻो पियो आहे। उन्हनि जो को ठाराह न आहे, को उन्हनि ते को एक्शन नथो खयो वञे। असांजी समाज जी जेके बि अॻवान आहिनि को बि उन्हनि सां माना कुझु बि नथा करनि हल। साल गुज़री विया आहिनि, चोथों पंजो साल आहे, टियों साल आहे, ॿियों साल आहे, ईअं थियो आहे त हिननि जो मसइलो अञा ताईं न थियो आहे। जहिड़ा हिते काफ़ी सारसे सां हलनि था। हितां जा तक जा MNA जा MPs जेके बि आहिनि, छा उहे क़बाइली तकरार जी धुरनि ते कई विया आहिनि त भई तव्हां फ़ैसिला करायो जा, महिरबानी करे मेड़ में त कयो जा, जेको आहे महिरबानी करे क़त्ल गारत इहो ख़तमु थियणु घुरिजे ऐं मेड़ में करे के हितां को सियासी समाजी वर्कर या सियासी माण्हू कंहिं धुरनि ॿिया लड़ी वियो आहे? न कोई बि लड़ी न वियो आहे, न जहिड़नि में न कंहिंखे इहा टाइम मिली आहे त असांजे जहिड़नि में असां हिननि जो मसइलो हल करायूं या हिननि खे पाण में ॿिन्ही धुरनि खे ठाह करायूं। न हिननि जो कोई बि माण्हू हिननि जे असांजे नज़र में न आहे जो हिननि जे धुर जे जावरनि जे या हिननि जे बिरादरी जे, हा कलोड़नि बिरादरी जे हिननि जे में, हा जोयनि जे हिन जहिड़े में असां इहो ई मसइलो न ॾिठो आहे त हिननि जे को धुर हली वई आहे या हिननि माण्हुनि सियासी समाजनि ठारायो आहे, पाण में ठाह करायो आहे। न को बि हिते इहो न आहे निज़ाम। हाणे आख़िरी तव्हांजो छा मुतालबो आहे इन जहिड़नि क़बाइली जहिड़नि खे ख़तमु कराइण जे लाइ? जेको आहे सो तव्हां कंहिंखे असां SSP सखर खे मुतालबो कयूं था त हिते अमन अमान करायो वञे, हिते जहिड़ा ख़तमु कराया वञनि। जेके क़बीला जहिड़ा आहिनि हिननि खां इलाही करसे खां हिते जहिड़ा हलंदा रहनि था। राति जो गोलियूं हलनि थियूं त असांजा शेखनि जा बचा बि पिया आहिनि सुता, उन्हनि जे अंदरि गोलियूं घरनि में किरनि थियूं अची। कंहिंखे लॻियूं आहिनि, के माण्हू मरी विया आहिनि, नंढा मासूम बचा मरी विया आहिनि, कंहिंजा को वॾा मरी विया आहिनि, हेॾा कज़िया थी था वञनि, हे थी था वञनि। उन्हनि जो जहिड़नि में ॿियनि जा बि नुक़सान थी था वञनि। तव्हां ॿुधो ख़ल्क़ ख़िदमत फाउंडेशन जी जेको आहे चेयरपर्सन मैडम सना शेख, वॾी महिरबानी। थैंक यू।